नाज़रीन, पनो आकिल शहर में 4 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि ऐं शहरियुनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अयाज़ शेख। जी अयाज़। जी, पनो आकिल शहर के जामे मस्जिद रोड के रहवासी नौजवान रियाज़ अहमद मीरानी के मुबैना अगवा वाक़े खिलाफ़ मीरानी बिरादरी और शहरन पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिते मौजूद आहिनि शहरी, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। तो मां पंहिंजो रोड़ी खां सखर पने आकिल अचां पियो, जीअं सांगन क्रॉस कयोसीं त असांजी हिकिड़ी गाॾी कारी पोयां कढ हुई। हिननि असांखे वॾी पकड़ पछाण जी कोशिशि कई। मां पंहिंजे पुट खे चयुमि त बाबा हाणे वॾो ख़तरो आहे, महिरबानी करे हाणे गाॾी स्पीड में का। असां जॾहिं अची भुटन वारे पुल वटि असां चढ़ण जी कई आहे त उते हिकिड़ी कारी गाॾी आहे जेका असांजी कढ हुई, उहा असांखे अची अॻियां बीहारे त मां पुट खे जो वठ पकड़ कयूं ऐं मूंखे बि वठ पकड़ कयूं। चयूं त बाबा तुंहिंजो छोकिरो असां थाणे ते था खणी वञूं, पर पोइ बि असां हुन सां वॾी मज़ामत कई आहे। तंहिं हूंदे बि असांखे मार कुट करे मुंहिंजा लटा कपिड़ा फाड़े करे हेॾो होॾो मुंहिंजे पुट मूंखे ॾाढी वठण जी कई। आख़िर में मां पुट मूंखे खसे हलिया विया आहिनि। असांजो कोई तदारुक ई कोन्हे, ग़रीब मिस्किन माण्हू असां काॾे वञूं। मूंखे पंहिंजो पुटु रियाज़ अहमद वापसि कराए ॾिनो वञे, महिरबानी करे। मुंहिंजी गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु आहे, मां मिस्किन माण्हू आहियां, रिटायर माण्हू आहियां। तक़रीबन 4 ॾींहं थी विया आहिनि, हिन महिल ताईं कोई बि मतिलबु पुलिस जे तरफ़ां एक्शन न आहे। हाणे असांजी DIG सखर के SSP सखर के रिक्वेस्ट आहे त खुदारा असां मल्ला मीरानी मोहाणो मीरबर इंतहाई जेको आहे अमन पसंद क़ौम आहियूं। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो, रियाज़ मीरानी के आज़ादु न कयो वियो त मां जेके बि सिंध में रहंदड़ मल्ला आहिनि, जेके बि मुंहिंजे फोरम तंज़ीम जा दोस्त आहिनि, त असां पूरी सिंध में रोड रस्ता बंदि कंदासीं। हिन महिल ताईं चौथों ॾींहुं आहे, असांजे छोकिरे जेको अतो पतो बि नथो मिले। अलाए उनखे मारे छॾियो अथऊं, अलाए उनखे काथे रखी छॾियो अथऊं, अलाए उनखे काथे मतिलबु कहिड़ी जॻह ते हणी छॾियो अथऊं। असांखे त इहो बि आहे शक आहे त थी सघे थो उनखे छोकिरे खे असांखे मारे छॾियो अथऊं। असांजो इहा गुज़ारिश आहे इंतिज़ामिया सॼे मुकमल जेका बि आहे डिस्ट्रिक्ट सखर जी, उनखे ऐं पनो आकिल जा जेके बि मुअज़्ज़िज़ आहिनि उन्हनि खे त असांजे रियाज़ अहमद मीरानी खे बाज़ियाब करायो वञे। चौथों ॾींहुं आहे, हिन महिल ताईं असांजे घर में मातम लॻो पियो आहे। रियाज़ मीरानी जी वालदा चौथों ॾींहुं खां बेहोश पई आहे, उनजी घरवारी उन नंढा ॿार आहिनि 3, उहे सभु परेशान आहिनि। हिन महिल ताईं असां सां को इंसाफ़ नथो करे। जी, हिते मौजूद मीरानी बिरादरी के माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त 4 ॾींहं गुज़रण बावजूद असांजो नौजवान अगवा थी चुका आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस का बि मदद करण लाइ तयारु न आहे। हिननि DIG सखर SSP सखर समेत वस वारनि खां घुर कई आहे त जल्द खां जल्द नौजवान खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। जी।